असांखे चयो वियो आहे त असांखे 18% खे डेसिमल यानी ॾहाई वारी सूरत में ऐं फ्रैक्शन यानी अणपूर जे आसान तरीन हालत में लिखिणो आहे। हाणे डेसिमल उहो हूंदो आहे जंहिंमें पॉइंट हूंदो आहे ऐं असां वटि सुवालु आहे 18%। त 18 जेको परसेंट आहे इनखे असां खोले करे ईअं लिखी सघूं था त 18%। अच्छा, हिते परसेंट जी माना आहे त 100 जो 18 हिसो। असां हिनखे ईअं बि लिखी सघूं था त 18 पर 100 यानी पर 100। छाकाणि त जेको असां जो 18% आहे उनजो मतिलबु इहो ई आहे त उहो असां वटि 18 शयूं आहिनि 100 मां, मतिलबु 18 ज़र्ब में आहे ऐं 100 वंड में आहे। ऐं इहो अणपूर जी सूरत में ईअं लिखिबो आहे त माना 18 वंडिया 100 यानी 18%। ऐं इनखे असां अंग्रेज़ी में ईअं बि चवंदा आहियूं त इहो असां वटि 1800 जे बराबरि आहे। हाणे असां हिनखे डेसिमल यानी ॾहाई में लिखूं या फ्रैक्शन में लिखूं त असां ॿिन्हिनि में लिखी सघूं था। हाणे अचो त हिनखे पहिरियों डेसिमल में था कयूं। हाणे जेको असांजो 18 वंडिया 100 आहे, जेको 18% आहे, असां हिनखे 1800 बि लिखंदा आहियूं, मतिलबु 100 जो 18 हिसो। ऐं असांखे ख़बर आहे त असां हिनखे डेसिमल में कीअं लिखंदा आहियूं, उहो हूंदो आहे 0.18। छाकाणि त 18 ज़र्ब में हुयो ऐं 100 वंड में हुयो। 18 वंडिया 100 असां वटि अणपूर जी हालत में आहे ऐं 0.18 जेको आहे इहो असां वटि डेसिमल जी फॉर्म में आहे यानी ॾहाई जे फॉर्म में आहे। हाणे हिनखे आसान तरीन अणपूर जी हालत में आणण जे लाइ असांखे 18 ऐं 100 जे विच में कॉमन फैक्टर ॻोल्हणो पवंदो। त 18 ऐं 100 ॿई ॿिनि सां वंड थियनि था, छाकाणि त इहे ॿई इवन नंबर आहिनि, इहे 21 अदद न आहिनि। त असां ॿिन्हिनि खे ॿिनि सां वंड था कयूं त 18 वंडिया 2 था लिखूं ऐं 100 वंडिया 2 था लिखूं। ऐं 18 वंडिया 2 असां वटि थींदा आहिनि 9 ऐं 100 खे ॿिनि सां वंड कंदासीं त असां वटि थी वेंदा 50। हाणे अहिड़ो को बि अंग न आहे जेको इन ॿिन्हिनि जो जुज़ो आहे, यानी को बि अंग इन ॿिन्हिनि अंगनि खे वंड नथो करे। 9 खे 3 जो खोड़ो लॻंदो आहे ऐं 50 खे 3 जो खोड़ो न लॻंदो आहे। 9 खे 9 जो खोड़ो लॻंदो आहे ऐं 50 खे 9 जो खोड़ो न लॻंदो आहे। त असांजो जवाबु 9 वंडिया 50 थी वेंदो 18% जो, या 0.18 थी वेंदो अगरि असां डेसिमल में लिखूं ऐं 18% अगरि असां परसेंटेज जी फॉर्म में लिखूं। हाणे असां इहो सभु कुझु कयोसीं इहा ॻाल्हि सम्झाइण जे लाइ त जेको 18% आहे इन जो मतिलबु इहो आहे, सेंट जो मतिलबु हूंदो आहे 100, त मतिलबु इहो 18 वंडिया 100 आहे। पर अगरि तव्हांखे किथे बि प्रॉब्लम में या किथे बि इहा शइ अची वञे त तव्हांखे आसानी सां इहो ॾिसणो आहे त इहो 18 जेको परसेंटेज आहे या जेका बि शइ आहे जेका अॻियों परसेंटेज जंहिंसां लॻल आहे, त असांजे उहा जेका बि शइ आहे उहा सिर्फ़ु असांजी 100 सां वंड थींदी। हाणे हिन केस में असां वटि 18 आहे त 18 100 सां वंड थींदो। ऐं हिनखे सम्झण जो हिकिड़ो ॿियो तरीक़ो इहो बि आहे त असां सम्झूं त इहा 18.0% जे बराबरि आहे। 18% पॉइंट खां पोइ जेको ज़ीरो हूंदो आहे उनजी का वैल्यू न हूंदी आहे, उन सां को फ़र्क़ु न पवंदो आहे। पर असांखे सम्झण में आसानी थींदी त जॾहिं बि 18.0% आहे त मतिलबु इहो 100 सां वंड थियल आहे 18। ऐं जॾहिं बि का शइ 100 सां वंड थींदी आहे त उन में जेका डेसिमल पॉइंट आहे, ॾहाई जेका आहे उहा 2 दर्जा पोइते वेंदी हली आहे, माना पहिरियों 8 ते वेंदी ऐं उनखां पोइ 0.1 ते पुॼी वेंदी। त मतिलबु इहो बराबरि थी वेंदो 0.18 जे। त इहा जेका असांजी 0.18 आहे असांजी परसेंटेज डेसिमल में यानी ॾहाई में तब्दील थी वई। ऐं इहा असांजी साॻी बराबरि आहे 9 वंडिया 50 जे, अगरि असां आसान तरीन हालत में आणियूंसि ऐं 18 वंडिया 100 जेको आहे इहो परसेंटेज जी फॉर्म में आहे, या 0.18 इहो वरी असांजो डेसिमल जी फॉर्म में आहे, ॾहाई जी फॉर्म में आहे। ऐं इहे सभु हिक ॿिए जे बराबरि आहिनि।